सब उडामी विया मासात, सब उडामी विया। संभाल पाण के मासात, संभाल पाण के मासात। असां विच मां कंहिं हिकु वजूद जे हटी वञण सां ज़िंदगी जो मक़सद ख़त्म नाहे थींदो। ज़िंदगी त हिकु अज़ीम नेमत आहे जिन खे मूं सालनि खां वठी हिन सीने में सांडे रखियो। मुंहिंजी अखियुनि साम्हूं हिकिड़े ई पल में मुझे दिल के वीरान करे विया। हाणे त जीअण जी उम्मीद ही खत्म थी वई। मुझी जिंदगी जो मकसद सिर्फ सदोरे के हासिल करणो हुयो। जॾहिं वो मकसद ही खत्म थी वियो पोइ हाणे जीअण मां कहिड़ो फ़ाइदो। मोहब्बत हासरात जो नालो नाहे हूंदो वरिया। मोहब्बत त पीरीअ जे यादुनि खे दिल में समेटे दुनिया त्यागण जो नालो आहे। तॾहिं त ससुई जबल जाॻिया, सुहिणी लहरुल लुड़ी, राणो काक काए वियो। ऐं तो त हिकु विख बि न आहे वधाई, अॻ में रोई वेठे। पंहिंजी दिलि खे महबूब जे यादुनि जो मंदरु बणाए छॾ। बाक़ी पीरीअ जे पचार खे ईअं ख़ाक दज़ जीअं हवा में उॾारण कंहिं अनाड़ी जो कमु आहे, आशिक जो न। आशिक त उहे हूंदा आहिनि मसद जन लाइ सोणे लतीफ़ चयो आहे, आशिक ज़हर पिया वेह पसियो विस्कन खणो, कड़े ऐं कातिल जा हमेशह हीरा। प्यार पूछे तो साथ न काई, प्यार पूछे तो साथ न काई। प्यार दिल ने जो था, प्यार दिल ने जो था। ये दुनिया दर्दन जो दरिया। मुझे बुखार आ, मां मरी वेंदी साईं। बुखार मुझे दिमाग पे चढ़ी वियो आहे डॉक्टर के पूरा। ये छोरी असां के जीअण कोन ॾींदी। मां मरी वेंदसि, असां सभिनि खे मारे छॾींदी आहे। अदी तू पाण भी परेशान थी, मूंखे परेशान थी करे। अल्लाह खैर कंदो। मां डॉक्टर ने फोन कई आहे, अचण वारो हूंदो। परेशान न थी। इनके तो मुझे यकीन न पड़े कर सदुरिया वगैरह या मुझे मथा जिन न बचे। तू इतनी जल्दी कौन मरंदी है? तू छा मुझे वक्त का आगो मारिंदी है छा? मुझे हथ में हुजा तो के कॾो कुझु मारे छॾियां। अदा हिन छोरीअ खे त मुझे अखियुनि अॻियां कढ, करड़ी मुझे अखियुनि अॻियां। अदा सदुरिया खां पोइ मुझे मथा में जिन बची। पर मां तोखे बस हाणे बस जेकॾहिं अदी चवे थी त ख़ामोश छो न थी थे, चुप करे रही। वञा थी वञा, अॼु ताईं माठ हुयसि, हाणे कोन कंदसि। जे सदोरी ते जिन बचो आहे न, चाची ते भी जिन बचो। अदा ॿुधी नथो या छा पई चवे? मूंखे वक्त खां पहिरीं मारिंदी। हिन खे त मुझे यकीन खां परे कर। कुछ कोन थियो थी, मकर थी करी। बस हाणे बस घणो दिमाग मुझो खराब न कर। जेकॾहिं अदी चवे थी त वञे छो न थी? हां चवां थो त निकिरे थो। अदी अॻ में परेशान आहे, उनखे वधीक परेशान थी करे। अदी जी शादी भी खैरन सां थी हुई। हाणे कुछ मुझे बारे में सोचो। अदा वॾा अदे गुलूअ जो पिलो कर, न त असांजो भाउ हथनि मां हलियो वेंदो। अदा जंहिं छोकिरी खे वाट वेंदे ॾिसी आयो आई, हुन सां शादी कंदे? हा अदा,
उन सां ई शादी कंदो। उन्हीं जो घर भी ॾिठल अथव या रस्ते में ॾिसी अची हिते फाको कयो अथव? अदा असां सॼी जांच करे आया आहियूं ऐं छोकिरी जो घर बि ॾिसी आया आहियूं। ऐं हा, इहा बि असांखे ख़बर पई आहे त छोकिरी जो किथे बि रिश्तो नाहे थियल। ठीकु आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में हलंदासीं। ॾींहं ॿिन खां पोइ? अदा अॼु शाम हली रिश्तो पको कर न। एॾी बाह बारे ॾींहुं ठही छोकिरी भॻी कोन थी वञे। जेकॾहिं अदा उन जो रिश्तो कंहिं ॿिए हंधि थी वियो त पोइ? एतिरो वक़्तु तुंहिंजो रिश्तो नाहे थियो, हाणे हिकु ॿिनि ॾींहंनि में थी वेंदो। सुभाणे हर हाल में हल जाए, मां को बि बहानो कोन ॿुधंदो सां। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, सुभाणे हलंदासीं। हाणे त ख़ुशि आहीं न? अदा वॾा अधे गुलो जो पार त वधाए छॾी। हा साईं, नेठ नमूने न कई न तबाही। तबाही मूं पंहिंजे हिसे जी कई आहे, तुंहिंजे हिसे ई न झरो भरो लोड़ तो करे। पुट घणे में सौदो कई? बाबा 8 लख फी जरेब जे हिसाब सां मूं पंहिंजी बनी खपाई आहे। बाक़ी हिन जे हिसे जी 10 जरेब ज़मीन त पई आहे न। बाक़ी 10 लख किथां आणींदे? कुछ ढोर ढगा खपाईंदासीं, कुछ वरी संगत का परसट कंदासीं। अला सब पैसा दिना अथऊं? 3 ॾिना अथनि, बाक़ी पैसा राया अथनि। जीअं फर्द कढराया असां उन्हनि खे लिखी ॾींदासीं, बाक़ी पैसा बि मिली वेंदा। पुट चइबो त छोकिरी तोखे एॾी वणी वई आहे न, जंहिंजे करे तो ज़मीन बि खपाए छॾी आहे। बाबा ही बेवकूफी तो करे। ॾिस जाए पछताईंदो, सॼो ॻोठ ॾिसंदो। जेकॾहिं पछतायम बि ऐं पिनणो बि पियो न, यार तुंहिंजे अॻियां त हथ कोन टकींदुसि। हाँ साईं, मूं वटि नोट पिया न जो तोखे ॾींदुसि। मूं में उमेद ई न समझ जाए। न मुंहिंजा भाउ, मां इहा मयार न खणंदुसि। सुभाणे इहे ताना कोन लॻंदा त मां पंहिंजे भाइरनि जी तबाही करे छॾी। अरे यार बस कयो, तव्हां वरी थोरनि ॻाल्हियुनि ते वरी चिड़ी था वञो। बाबा, ही जेके पैसा मिलिया आहिनि चाचे निज़ाम खे ॾेई रिश्तो पको करे ईंदासीं। बाक़ी पैसा जॾहिं मिलिया त ॾेई करे निकाह विझी ईंदासीं। हे हाल वाल अञा घणी ज़रूरत थी। मुंहिंजे हिसे जी भला ज़मीन खपाए। हाणे जीअं पैसा मिलनि न, निकाह न, शादी करे भाॼाईअ खे वतियूं अची जाए। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, अॻियां बि वॾो खड़पेल थी। पैसा वठी निकाह विझण जी इजाज़त ॾींदई, शादीअ जी न। हाँ साईं, बाक़ी वरी तुंहिंजी शादीअ जे लाइ साल पंध करणा पवंदा। जेकॾहिं हाणे असांजो कमु किटली न थिए न त जेकी वणी ससा ॾिजाए। पोइ हाणे छा सोचो अथई पुट? बस साल बि पंध करणा पिया न तॾहिं बि कंदासीं। पर हिकु चक्कर निकाह थी वञे न, पोइ इहा दादली वेंदी काॾे, भॼी वेंदी। अम्मा, हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? सही आहे अम्मा। मूं ख़बर ॿुधी त तो मथां ग़ैबात जो असर थी वियो हुयो। उहो त आहे अम्मा। अलाह पनाह ॾे सदोरी, इहो तूं छा पई चईं? अम्मा, सुभाणे कीअं बि करे मूंखे साईं जी दरगाह तां खाक आणे ॾिजांइ। दरगाह जी खाक खाईंदी आहियां न त कुझु फ़ाइदो थींदो आहे। त पोइ हल भला दरगाह ते त साईं जी ज़ियारत कराइजांइ। जॾहिं ज़ियारत करण ते दिलि चयो त मां तोखे ॿुधाईंदसि। बाक़ी सुभाणे तूं मूंखे खाक आणे ॾिजांइ। अम्मा, ॿियो को कमकार हुजे त ॿुधाए छॾ। न अम्मा, ॿियो को बि कमु नाहे। जॾहिं कमु पयो त ॿुधाईंदीसांइ। सदोरी, हाणे त सही आहे न? हा, मां त सही आहियां, पर तोखे छा थियो आहे? ईअं छो पई ॾिसी? हा ठीक हूंदी है, सदाई खुश हूंदी है, पर हुन रात तो मथा मूंखे बि ख़बर न आहे त छा थियो छा न थियो। बाक़ी तूं इहे ॻाल्हियूं न कंदी कर। न मां कोन कंदे अहिड़ियूं ॻाल्हियूं। भला तव्हां लाइ चांहि ठाहे छा? हा, अम्मा जे लाइ ऐं मुंहिंजे लाइ चांहि जा 2 कोप करे अच। हा, जो करे थी चांहि। हिन माईअ खे त वॾो मौत जो ख़ौफ़ आहे। मौत जो ख़ौफ़ अञा हिन माईअ ॾिठो काथे आहे? हिन माईअ खे त मौत जो ख़ौफ़ मां ॾेखारींदसि। हिकु ॾींहुं हीअ माई मूं मां पाण ई बेज़ार थींदी। जेकॾहिं इहा माई पाण गोहराम खे चई मूंखे तलाक ॾियाराए, मूं मां जान न छॾायई न त पोइ चइजांइ। न अम्मा न, हाणे ईअं न कजांइ। हाणे तोखे ज़िंदगी हिते ई गुज़ारणी आहे। अदावारनि ज़बरदस्ती पंहिंजो फ़ैसिलो मूं मथां मड़ियो। बाक़ी हाणे
हाणे मां पाण मर्ज़ीअ जी मालिक आहियां, हिते मां उहो कमु कंदसि या माई वसाई पाण तौबाऊं करे मूं मां जान छॾाई। सदोरी तो वञी पंहिंजो घर आबाद कयो, पर मूंखे कंहिंजे सहारे छॾे वई सदोरी, कंहिंजे सहारे छॾे वई। तो इहो बि कोन सोचो त तोखां सवा मुंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी। मोटी अच सदोरी, वापसि मोटी अच, मां तुंहिंजो इंतज़ारु कंदो रहंदुसि। ज़िंदगी जी आख़िरी बसाह ताईं तुंहिंजो इंतज़ारु कंदो रहंदुसि सदोरी, कंदो रहंदुसि मां तुंहिंजो इंतज़ारु। सुबह खां वठी वियो आहे, सिज लहण ते अञा न आहे। मानी बि खाधी अथई अलाए न खाधी अथई। वञ पुट शेरल जांच करे अचीसि, जिथे बि हुजे घर वठी अचीसि। मूंसां घर कोन ईंदो चाचा, मूं ॾाढी कोशिशि कई हुनखे सम्झाइण जी, पर मुंहिंजी त हिकु बि न ॿुधई। हाणे घर कोन ईंदो, दीवाननि वांगुरु वतंदो झर जंग वेठी कंदो। चाचा हाणे कोशिश करे सोट जी शादी कराए छॾ, पोइ वञी पाण खे संभालींदो। पहिरियां त सदोरी जो आसरो, हाणे त उनजी बि शादी थी वई, ॿियो भला कंहिंजो इंतज़ारु कंदो। मां त कोशिशि कंदुसि, पर मञे न मुंहिंजी। अचे घर त पोइ सभु गॾिजी ज़ोर था रखूंसि, पोइ मन राज़ी थी। मुश्किल आहे चाचा, वरियाम जो शादी लाइ राज़ी थियण मुश्किल आहे। आख़िर चए छा थो? इहो ई चवे थो त मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। कीअं पंहिंजे हाल ते छॾे ॾियोसि? मूंखे त इन ख़ौफ़ मरायो आहे त कॾहिं पंहिंजो पाण खे मारे न विझे। पुट जेसीं पाण खे हू संभाले, तूं गॾु हूंदो करीसि, अकेलाइप में हुनखे न छॾीसि, अकेलाइप में कुझु करे न विझे। इन में को बि शक कोन्हे चाचा, मूं वॾी कोशिशि करे हुनखे इन ज़िद तां टारियो आहे। शेरल तुंहिंजी ॻाल्हि कोन टारींदो, जेकॾहिं तूं ज़ोर रखंदीसि न त तोखे जवाबु कोन ईंदो। तव्हां छा था सम्झो त वरियाम ते मूं ज़ोर न आहे रखियो? जेतिरो वरियाम ते ज़ोर मूं रखियो आहे न, ओतिरो ज़ोर तव्हां न रखियो हूंदो। पर वरी बि कंहिं वक़्तु बि कुझु बि करे सघे थो। कोशिशि कंदुसि चाचा त मां साथ खे इन ज़िद तां लाहियां, वधीक भलाई त मालिक कंदो। भाउ निज़ाम, ही वठो तव्हांजी अमानत। हेॾे कयो चाचा, हेॾे कयो। पूरा आहिनि चाचा निज़ाम, ही 3 लख आहिनि, बाक़ी 8 ॾींहंनि में तव्हांखे मिली वेंदा। पूरा करे खणी अचो आन, हाणे हिननि जी कहिड़ी ज़रूरत आहे? चाचा साईं इन करे खणी आयासीं जो तव्हां रिश्तो पको सम्झो, बाक़ी 8-10 ॾींहंनि में बकाया पैसा ॾेई असां निकाह विझी वेंदासीं। जेका तव्हांजी मर्ज़ी बाबा, ईअं सम्झो त हीअ अमानत आहे तव्हांजी, असां रखी था छॾियूं। जेकॾहिं इन्हनि 10 ॾींहंनि जे अंदरि बाक़ी पैसा न मिली सघिया त पोइ यार असां मजबूर आहियूं, पोइ असां दादलीअ जो रिश्तो ॿिए हंधि करे छॾींदासीं। बाबा पोइ हुन में तव्हांखे को बि एतिराज़ करणो न खपे। अलाही न कंदो चाचा साईं, जो कोई अहिड़ो ॾींहुं ईंदो हुन खां पहिरियों ई मां तव्हांखे पैसा ॾेई पंहिंजी कुंवार वठी ईंदुसि। सिर्फ़ु हाणे असांखे रुगो इहो ॿुधायो त पैसनि मुकमिल ॾियण खां पोइ निकाह जी तारीख़ असांखे घणनि ॾींहंनि में ॾींदो? हाँ, उन लाइ तव्हांखे 5-6 महीना, बसि ईअं सम्झो करे साल जहिड़ो थोरो इंतज़ार करणो पवंदो। साल 6 महीना? चाचा इहो त इलाही वक़्तु आहे, को 2-3 महीननि जी ॻाल्हि कयो। बाबा ईअं न थींदो, ईअं न थींदो जीअं तूं थो चवे पियो। पोइ बि तोखे 6 महीना इंतज़ार करणो पवंदो। बाबा दिलबर ॻाल्हि आहे सिधी,
जेकॾहिं इहो शर्त मंज़ूर अथई त ठीकु आहे, न त बाबा पंहिंजा पैसा खणी वञ वापसि, न खपनसि। ख़ैर चचा साईं, 6 महीना इंतजार करे ईंदासीं। ठीकु आहे छोकिरी, दादली पुट उथ न, महिमान लाइ का चांहि वाहे को बिस्किट उथ न, भला खणी अच न बाबा। जी बाबा। न चचा साईं, को बि जाब न आहे, पंहिंजो ई घर आहे, तव्हां चांहि जी तकलीफ़ न कयो। ॿिए दफ़े ईंदासीं त चांहि बि पीअंदासीं, फ़िलहाल असां हाणे हलूं था। हा ठीकु आहे बाबा, जेका तव्हांजी मर्ज़ी। सही आहे 10 ॾींहंनि जे अंदरि बाक़ी कमु थी वेंदो, तव्हां इहा पक रखो चचा साईं। भाई सियाणी, हाणे तूं ई खणी सलाह ॾे त मां छा कयां? असाई मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा सदोरीअ खे तव्हांजे घर जी जिन थियो आहे या उनखे पहिरीं हुयो? सियाणी, जेकॾहिं ओॾां जिन हुजे न त ख़बर पए हा इहो जिन हिननि जे घर में ई थियो अथसि। हा दा, तूं सच तो चई। असांजे घर पहुचण सां ई सदोरीअ मथां फ़कीर जो असर थी वियो आहे। मूंखे त हाणे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हिन मुसीबत मां जान कीअं छॾाइजे। बसाई इन जे लाइ त पाड़ो घुराइणो पवंदो, ऐं पाड़ो त तोखे ख़बर आहे ख़र्च को सवाइ ईंदो कोन, वॾो ख़र्च करणो पवंदई। अति तूं ख़र्च जी परवाह न कर, तूं बस एतिरो कर त असांजी हिन मुसीबत मां जान छुटे। ठीकु आहे, मां जांच कयां थी, पर तूं पैसनि जो बंदोबस्त करे छॾिजांइ। पैसा तोखे जेतिरा खपनि थी तूं वठी वञजा, बस तूं रुगो हिन जिन मां मुंहिंजी जान छॾरा। दादा गाड़ी कढा हलूं? अरे हलंदासीं, छो बाहबारे नहीं थई? भला इहो तो ॿुधाए दादा, कॾहिं हलंदा? ॿुध, भला लाज़मी आहे त अॼु हलूं? दादा ॻाल्हि सिधी कया, अॼु हलणो पवंदो। दादा मां त चवां थो त सुभाणे हली असां पोती विझी था अचूं, ओड़े खे केरु ॾे लालच, सुभाणे फिरी वञे त पोइ। सचो आदा मलार, दादा जेसि ताईं मुंहिंजो रिश्तो नथो थिए न, हाणे मूंखे आराम कोन ईंदुई। जेकॾहिं हू रिश्तो ॾियण खां इनकार करनि त पोइ? अदा उन्हनि खे हर हाल में मञाइणो आहे, जेको बि शर्त रखनि न क़बूल करणो आहे। जेकॾहिं उहे चवनि त छोकिरो शादी खां पोइ असांजे घर रहे ऐं असांजा ढोर ढागा चराए, पोइ तूं रांदे? हा दा, उन्हनि जा ढगा बि चारींदुसि, मूंखे रिश्तो वठी ॾींदा। हदा वॾा अॼु हली थी अचो, न त ते गुरूअ खे आराम ई न ईंदो। मलार वाकई इहो कमु करणो ई पवंदो, न त इहो हथनि मां हली वेंदो। सदोरी, मां उन्हनि माण्हुनि मां न आहियां जेके गुज़िरियल ग़लतियुनि ते ताना ऐं मेणा ॾींदा रहा। जेकॾहिं ईअं हुजे त पोइ मां दुआ सां निकाह ई न कयां। शायदि तोखे ख़बर हूंदी त तोखां वधीक ग़लतियूं त दुआ कयूं, कोई बि मां उनखे माफ़ करे छॾियो। जेके बि तूं ग़लतियूं कयूं न, सभु तोखे माफ़ आहिनि, पर हा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, हाणे का बि ग़लती न थी। हाणे जेकॾहिं तूं का बि ग़लती कई त उनजी माफ़ी न मिलंदई। इन जे करे पंहिंजी ऐं मुंहिंजी इज़त जो ख्यालु रखजांइ। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त मां एॾी ख़राब आहियां, पोइ तो मूंसां निकाह छो कयो? ॿुधाए त मूंखे, केरु ख़राब न आहे, ख़राब त हर कोई आहे, उहो वण ई न आहे जंहिंखे वाह न लॻो हुजे। सदोरी, जेकॾहिं कोई इंसान ग़लती न करे न त उनखे वली सॾींदा आहिनि, वली। इन जे करे जेको बि कुझु थी गुज़रियो उनखे न गुराम खान विसारे छॾ, ऐं तूं बि विसारे छॾिजे। मूं अहिड़ी का बि ग़लती नाहे कई जंहिं ते मूंखे पछताव हुजे। मूं प्यार कयो, को पाप नाहे कयो। इज़तदार औरतूं इन बारे में सोचींदियूं बि न आहिनि। छा औरतुनि खे दिलि नाहे हूंदी? उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ नाहे हूंदो? तूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ार, ज़िंदगी जा मज़ा वठ, केरु रोकिया तोखे? पर हा, इज़त जे दायरे में सुभाणे को बि अहिड़ो क़दम न खणजांइ जो तुंहिंजे करे मुंहिंजे मथां माण्हू आङुरियूं खणनि। तोखे मां पूरी आज़ादी ॾींदुसि, जीअण जो हक़ ॾींदुसि, तुंहिंजी जीअं दिलि चवे तूं तीअं कजांइ, पर बसि मुंहिंजो ख्यालु रखजांइ। सदोरी, मां तोखे उहे सभु ख़ुशियूं ॾींदुसि जेके तुंहिंजे भाइरनि कॾहिं तोखे ॾिनियूं ई न हूंदियूं, पर उन जे बदिले तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। कमु? कहिड़ो कमु? बसि सिर्फ़ मुंहिंजे भरोसे खे ठेस न पहुचाइजांइ। तोखे पूरी आज़ादी मिलंदी, पर जंहिं ॾींहुं मूंखे शक थी पियो त
वरी ॿीहर तो ते उहे ई पाबंदियूं रखंदसि जेके तुंहिंजे घर में हुयूं। मां कोशिश कंदसि त मां तुंहिंजो एतबार न टोड़ियां। बाक़ी बग़ैर कंहिं मक़सद तुंहिंजो शक अगरि थियो त मूंखे बाग़ी बणाए छॾींदो। बाक़ी तूं बि इहा कोशिश कजांइ त कंहिंजी बि चुर्च ते लॻी मुंहिंजे मथां आङुर सिधी न कजांइ। ये दुनिया दर्दन जो दरिया